ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं जोही खां जिते शहर के बचाइण लाइ औरतूं बि मैदान ते अची वयूं। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। जोही खां रिंग बंद जी मज़बूतीअ वारे कम में औरतूं बि रुधल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जोही खां शहर खे बचाइण लाइ औरतूं बि मैदान ते अची वयूं आहिनि। रिंग बंद जी मज़बूतीअ वारे कम में रुधल आहिनि। पंहिंजे शहर खे बचाइण लाइ औरतूं बि रिंग बंद जी मज़बूतीअ वारे कम में हिसो वठण लॻियूं आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। जोही खां औरतुनि जो चवणु आहे त पंहिंजे शहर खे ॿुॾण न ॾिबो, भाइरनि जी मदद लाइ पहुतियूं आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। जोही खां शहर खे बचाइण लाइ औरतूं बि मैदान ते अची वयूं। रिंग बंद जी मज़बूतीअ वारे कम में औरतूं बि रुधल आहिनि। पंहिंजे शहर खे बचाइण लाइ औरतूं बि रिंग बंद जी मज़बूतीअ वारे कम में हिसो वठण लॻियूं आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अमर लाशारी। जी अमर लाशारी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, पंहिंजो शहर के बचाइण जे लाइ तव्हांखे ॿुधायां त जोही जूं जेके औरतूं आहिनि उहे रिंग बंद ते पहुची वियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायां त उहे औरतूं जेके आहिनि उहे रिंग बंद जी बचाव जे लाइ जेको तमीर थियलु शहर जे बचाव जे लाइ जेको तमीर थियलु रिंग बंद आहे उते पहुची करे उन्हनि मिटी जा जेके पाचका आहिनि उहे भरे ऐं शहर खे बचाइण वारे हिन अज़ीम कम में पंहिंजो जेको हिसो आहे उहो ॻंढियो आहे। ऐं खणनि चवणु इहो हुयो हुते औरतुनि जो त असांजो शहर आहे ऐं जॾहिं जोही न हूंदो त पोइ असां बि न हूंदासीं। इन जो चवणु इहो त असांजा जेके घर आहिनि, जेके बच्चा आहिनि उहे हिन शहर में आहिनि। असां पंहिंजे घरनि खे महफ़ूज़ करण जे लाइ, पंहिंजे बचनि खे महफ़ूज़ करण लाइ, पंहिंजे शहर खे महफ़ूज़ करण लाइ रिंग बंद ते पहुतियूं आहियूं। उन्हनि इहो बि चवणो हुयो त उहे पंहिंजे भाइरनि जी मदद जे लाइ उहे उन सां बांह ॿेली थियण जे लाइ उहे हर वक़्तु तयारु आहिनि ऐं उहे रिंग बंद ते कमु करे रहियूं आहिनि। उते औरतूं जेके आहिनि तव्हांखे ॿुधायां त उन्हनि हथनि में हथ ॾेई करे ऐं इहे नारा बि हयां त पंहिंजी जोही बचाइणी आहे ऐं पंहिंजी हिमत वधाइणी आहे। अहिड़े क़िस्म जा नारा हणी करे उन्हनि माण्हुनि में जेको आहे हिकिड़ो उत्साह पैदा कयो आहे। हिननि औरतुनि उन मौक़े ते इहा अपील बि कई त जोही वासी जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि होटलुनि में विहण बदिराए रिंग बंद ते उहे पहुचनि ऐं पंहिंजे शहर खे बचाइण लाइ में जेको आहे अहम किरदारु अदा कनि। जी वॾी महिरबानी नासिन। जोही खां अमर लाशारी असांखे तफ़सील ॾिना आहिनि।